जय झूलेलाल। तव्हां ॿुधी रहिया आहियो सुहिणी याद भाग 7। जी हाँ, कनौज चवण तूं वधीक कोन ॻाल्हाईंदे। तंहिं ते किशन चयो छा कयां, मूंखे त लखीअ जे हिसे जो ॻाल्हाइणो पवंदो आहे न। इनखे त ॻाल्हाइण सेखारे सेखारे सॼी उमिरि हली वई, पर इन ॻाल्हाइण न सिखियो। ख़ैर, हाणे छा सिखंदो हिन उमिरि में। तंहिं ते लखीअ चयो जे मां ॻाल्हाईंदुमि त तव्हां ॿिन्हिनि खे ॿुधंदो केरु? मूंखे ॿुधण में मज़ो ईंदो आहे। पंहिंजी यारी, पंहिंजी दोस्तीअ जा किसा तव्हां ॿई ॻाल्हाईंदा आहियो न, त हर उन पल में, हर उन याद में मुंहिंजी सोच गहराइनि ताईं हली वेंदी आहे। तंहिं ते कनूअ चयो हा भई, तूं लेखक माण्हू आहीं त घटि ई ॻाल्हाईंदे, असांखे ॿुधण ई तुंहिंजो फर्ज़ु आहे या बर्दाश्त करणु। खिली करे चयो। तंहिं ते लखीअ चयो दोस्तीअ में कॾहिं बर्दाश्त न कर पवा। दोस्ती त बेपनाह हूंदी आहे, हुनजी कोई राह ई कान्हे। अॼु पाण टे गॾु आहियूं, साईंअ जी कृपा आहे। पंहिंजी दोस्तीअ जी मिसाल त कुदरत बि ॾींदी हूंदी। ख़ैर, टई रोटी जंहिंमहिल गॾिजी खाऊं तंहिंमहिल त ॿई ॼणा चुप रहिजो, रोटीअ जो आनंद माणिजो, रोटीअ खे बरसाति सम्झिजो। तंहिं ते किशन चयो यार तूं न ॻाल्हाए, पर असांजा चप छो थो बंदि करीं। ते रसोड़े मां नुंहरूं अंदर ई अंदर खिलनि पियूं। मीनू चयो इन जी दोस्ती ॾिसी त ईअं थो लॻे वाह, दोस्ती हुजे त अहिड़ी। सचमुच एॾनि सालनि जी दोस्तीअ खे निभाइण ॾुखियो आहे, पर इन्हनि हिकु मोतीअ जी माला वांगुरु पुरोए करे ॾाढो प्यार सां सींचियो आहे। सचमुच यार जी यारी ॾिसणी हुजे त इन टिनि जी ॾिसजे। ईश्वरी मथां अची चयो हा सही आहे। नंढा हूंदा हुआसीं, गॾु घुमण वेंदा हुआसीं, पिक्चर ॾिसण, बाग़ में सभु गॾु गॾु ॾाढो मज़ो ईंदो हुयो। असांखे कॾहिं बि अहिड़ो न थियो हुयो त ॿई काका गॾु लेखी न हुजनि, बिल्कुलु पंहिंजे ॿारनि वांगुरु। छा ॾींहं हुया। रमेश पहिरियां खां ई शांति सुभाउ जो ॾाढो घटि ॻाल्हाईंदो हुयो, पर तंहिं हूंदे बि गॾु जोरीअ वठी वेंदा हुआसीं। सच उहे ॾींहं त यादि करण जहिड़ा आहिनि। मीनू ऐं सुषमा चयो सही आहे दीदी, इहे ई त सुहिणियूं यादि हरी घर पाण खे यादि थियूं अचनि। तंहिंते रोटी कंदे कंदे पकोड़ा तईअ में विझण जी तयारी कई। ईशीअ चयो मां पकोड़ा तरी थी वठां, तव्हां सभु डाइनिंग टेबल ते सेट करे छॾियो सामान। सुषमा मीनू चयो न दीदी असां करे था वठूं, तव्हां हली ॿाहिरि वियो ॿारनि सां। ॿई ॼणूं रोटीअ जी तयारी करण लॻियूं। ॿाहिरि ताईं पकोड़नि जी ख़ुशबू पई अचे ॾाढी। तंहिं ते लक्ष्मी चंद चयो पकोड़नि जी ख़ुशबू त ॾाढी मस्तु थी अचे। तंहिं ते किशन चंद चयो सॼो ॾींहुं ॻाल्हायूं न ॻाल्हायूं, जवाबु ॾियणो न ॾियणो, पर पकोड़नि जी ख़ुशबू अचे मन लखीअ जो वात खुले त सभु खिलण लॻा।
खैर, पकोड़ा कंहिंजी पसंदि न हूंदी आहे। सची पकोड़नि जी ख़ुशबू ज अलॻि आहे। उन सां गॾु साई चटणी हुजे त कंहिं महफ़िल जी ज़रूरु कोन्हे। बसि खैर, मज़ाक में चवणु लॻा, ख़ाली पकोड़ा ऐं चटणी बि हलंदो, तव्हां ॿियो रोटी न कयो त बि सही आहे। तंहिं ते कनूअ चयो, न लखी, अॼु तुंहिंजी भाभी ठीकु थी आहे। इन ख़ुशीअ में, हिन महफ़िल में पकोड़ा चटणी सभु हूंदो। खिली करे चयो, सभु मतलब जेको तूं चवीं पियो। न यार, कुछ बि न। हाणे उहा उमिरि किथे आहे मज़ाक मस्तीअ जी। तंहिं ते चयो, न शांतीअ त तोखां कसम खणायो आहे न, गिलास कोन खणंदे। हा, जीअं शांतीअ खे ख़ुशी मिलंदी उन हिसाब सां ई मां हलंदो ऐं हलंदो आयो आहियां। इन में कोई रायो तो आहे कोन। तंहिं ते टई दोस्त खिलण लॻा। खैर, मस्ती कंदे कंदे रूम में आया। राणीअ दरवाजे ॾे निहारियो, तव्हांजूं ॻाल्हियूं थी वयूं? त लखीअ चयो, हिन ॿिनि जूं ॻाल्हियूं मुंहिंजूं न, मां सिर्फ़ु ॿुधंदो आहियां। त शांतीअ खां खिल निकिरी वई। सही आहे, जे सभु ॻाल्हाईंदा त ॿुधंदो केरु। तंहिं ते सभु ॼणा खिलण लॻा ऐं शांतीअ जी अखियुनि में ॾाढी ख़ुशी पई ॾिसण अचे। दादाजी त नज़र ई कोन पई हटे शांतीअ सां। लक्ष्मीचंद चयो, प्यार त अहिड़ो हुजे जो सिर्फ़ नज़रुनि सां ई खेचाइजे। सच कनू, अॼु बि तुंहिंजी इहा ई कशिश आहे भाभीअ प्रति। ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी थिए। सच, तव्हां ॿिन्हिनि जो प्यार भॻवान बरक़रार रखे। कनूअ चयो, तो जहिड़े शहर जूं ई त दुआऊं कमायूं मुंहिंजी प्यारी मूं वटां। लखीअ चयो, न यार, सिर्फ़ तुंहिंजे प्यार जी पुकार आहे। अॼु भाभी तोसां गॾु आहे, सिर्फ़ तुंहिंजे प्यार जी पुकार आहे। प्यार, रिश्तो, नातो, कशिश जे ॾिसणो हुजे न त तव्हां ॿिन्हिनि जो ॾिसिजे। कनूअ चयो, न, सभिनि जे विच में अहिड़ो प्यार हूंदो आहे। तंहिं ते किशन चंद खे चयो, छा तूं राणीअ घटि प्यार कंदो आहीं? राणीअ ॾे निहारे चयो, न, मां एॾो प्यार कान कंदो आहियांसि, पर राणी मूंखे वधीक प्यार कंदी आहे। राणीअ खां खिल निकिरी वई। पासे में जेको पियाणो पियो हुयो उहो किशन चंद खे मुंहं में फिटी करे चयो, हिन माहौल में बि अहिड़ी मस्ती? राणी, तूं ई त मूंखे प्यार वधीक कंदी आहे। वरी छेड़ियो, छा था ॻाल्हायो? थे लखे ऐं खनो खिलण लॻा। तंहिं ते कनू चयो, मुफ़्त में असांखे माण्हू बदनाम कंदा आहिनि। लैला मजनू आहियूं, पर तव्हां त असांजा बि गुरू आहियो। खिलंदे खिलंदे शांतीअ खे मथे ते हथ रखी चयो, शांती, कुझु खपे? शांतीअ अखियूं बंदि करे न चयो ऐं न हथ खे पकड़े चयो, न, बसि तव्हां मुंहिंजे अॻियां हुजो।